यार शेरा आखिर कैसी तरह तू भागे दो रहंदी यार कुछ न कुछ सोच जेसी ते वडे ने खत्म न कदम इसने हाथ कोन डी यार शेरा दी मां तुझो बचपन जो दोस्त है जेकर हुकुम करी न तो वदेर जी आगाही तो के मां जा अच्छा अहमद तुम मुके लख उम्मीद आहिन पर इया बाह जेका मुखे लगी आ उहा मां पाण विसाईंदुमि तॾहिं सुकून ईंदो हिन मुंहिंजे दिलि खे छो जो शेर जे वधंदड़ कदमनि खे मौत बि न रोके सघियो इहो लश्कर खान केरु थींदो आहे शेर अली पोइ मां तुझे हुकुम जो इंतज़ार कंदुसि जॾहिं हुकुम करी ही हिम्मत तुझे अॻियां हाज़िर आहे अदा हिम्मत तू असांजो वॾो आहीं ऐं भाउ आहीं लश्कर खान जेको असांजे मथां ज़ुल्म कयो आहे न इहो असां को ज़िंदगी भर न विसरंदो वॾी ग़लती कई आहे लश्कर खान वॾी ग़लती कई आहे हिन हथियार जो सभु गोलियूं सीने में हणंदोमांसि सीने में छो त दिलार भाउ जी चिणगा चिणगा जे दुखी पए त ॻोठनि जा ॻोठ साड़े रख करे छॾे रख मुंहिंजा यार इहा पारत थी हिन जंग में शेर अली मरी वञे त मुंहिंजो पोइ पलांद तुंहिंजे मथां आहे मुंहिंजा भाउ अदा मरंदासीं असां न मरंदो लश्कर खान ऐं उनजा ॿाहिर उनजो मौत ॾिसी सभु ज़ालिम चुप थी वेंदा छो त दिलावर भाउ जी चिणगा चिणगा जे दुखी पए त ॻोठनि जा ॻोठ साड़े रख करे छॾे रख यार खुदा न करे जेकर तोखे कुछ थी पियो न पोइ अल्लाह थो ॼाणे लश्कर खान जो उहो हुशर कदम जो दुनिया ॾिसंदी तू हिम्मत न हार यार मालिक ते भरोसो रख अल्लाह चङी कंदो मूंखे पक आहे ॿ मुंहिंजा यार जेके बचपन जा साथी आहिनि अदा हिम्मत ऐं निज़ाम ऐं तव्हां यार अहमद अलाह कंदो तव्हां सही ईंदो हिते ॻोठ जा यार